लारकाने में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ लारकाने में सीओ सेप्को सर्किल इंजीनियर लारकानो ऐं एक्सीएन अब्दुल अज़ीज़ पंवर जी हिदायतुनि ते एसडीओ अमजद शेख, यूनियन अॻवान वसीम जतोई, ग़ुलाम मुस्तफ़ा चांजो ऐं लाइन सुप्रीडेंट असद अबड़ो जी अॻवानीअ में लारकानो शहर जे सफदर कॉलोनीअ में गैर क़ानूनी कुंडा कनेक्शन समेत बिजली चोरी करण ऐं बक़ाया जात जे ख़िलाफ़ हिकु ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान 2 अदद ट्रांसफार्मर पिणु लाथा विया। गैर क़ानूनी तौर ते सवें कुंडा कनेक्शन पिणु कटिया विया। उन मौक़े ते एसडीओ अमजद शेखो, यूनियन अॻवान वसीम जतोई, ग़ुलाम मुस्तफ़ा चांजो ऐं लाइन सुप्रीडेंट असद अबड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एक्सीएन अब्दुल अज़ीज़ पंवर जी हिदायतुनि ते ऑपरेशन करे रहिया आहियूं। कंहिंखे बि गैर क़ानूनी तौर ते बिजली चोरी करण न ॾींदासीं। उन सिलसिले में एसडीओ अमजद शेख ऐं लाइन सुप्रीडेंट असद अबड़ो बक़ायाऊं रहियल सारिफ़ीन खे मुख़ातिब थींदे चयो त अगरि पंहिंजे घर में बिजली हलाइणु चाहियो था त फ़ौरी तौर ते बिजलीअ जा बिल क्लियर करे पाण वटि रखो, न त ॿी सूरत में अव्हां जो कनेक्शन काटियो वेंदो ऐं बक़ायाऊं रहियल सारिफ़ीन मथां FIR दाख़िल कराई वेंदी।